शीस जिया सिर न दिया। जिया सिर न दिया। शीस जिया सिर न दिया। शीस
धर्म साका जिनकिया धर्म साका जिनकिया शीस दिया पर सिर रे न दिया
हर नाम पदारथ नानक मांगे। हर नानक मांगे। तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे। हर नाम पदारथ नानक मांगे। हर नाम पदारथ नानक मांगे। तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे। हर का नाम हृदय नित ध्याई, हृदय नित ध्याई। हर का नाम हृदय नित ध्याई, हृदय नित ध्याई। हर का नाम हृदय नित ध्याई, हृदय नित ध्याई। हर का नाम हृदय नित ध्याई, हृदय नित ध्याई। संगीत पदारथ नानक मांगे। हर नाम पदारथ नानक मांगे। तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे, तेरा किया मीठा लागे। संगी साथी सगल तराई, सगल तराई। संगी साथी सगल तराई, सगल तराई। संगी साथी सगल तराई, सगल तराई। संगी साथी सगल तराई, सगल तराई।
मान
सारे जपो जी सतनाम वाहेगुरु। सारे करो जी कृपा सतनाम वाहेगुरु। सारे जपो जी सतनाम वाहेगुरु। सासंग जी शब्द सरवन करे आयास साधो रचना राम बनाई एक बिन सै एक अस्थिर माने अचरज लखियो न जाई। धन धन सचे पातशाह श्री गुरु तेग बहादुर महाराज जिनजो उच्चारण कयल शब्द फरमान कंता के साधो रचना राम बनाई के ए गुरु जा प्यारो के ही जेकी सॼी रचना है न इहा परमात्मा जी बणायल आहे। ही जेकी सॼी सृष्टि आहे उन परमात्मा जी बणायल आहे। ये सॼी खेड ही उन परमात्मा जी आहे। वो जिए चाहे तिए खेडाए सके तो साधो रचना राम बनाए कि ये परमात्मा जी सॼी खेड आहे। एक बिन सै एक अस्थिर माने
कि हिकु इंसान जेको असांजे अखियुनि जे अॻियां मरी वञे थो, देह त्यागे छॾे थो, ये समझी वेठा आहियूं कि असां कॾहिं न मरंदासीं, असां सदैव जीवत रहंदासीं। हिकु बिन सै कि जेको हिकु इंसान असांजे अखियुनि जे आॾो हलियो वञे थो, हिकु अस्थिर माने, ॿियो इहो तो समझे, हालांकि ॾिसी करे बि पोइ इहो बि तो समझे, पहिरियां ॾिसे बि थो कि इहो कौतक उन परमात्मा जो रचियल आहे, पर पोइ बि मन में इहो सोच करे वेठो आहे, इहा सोच करे ई ज़िंदगी गुज़ारे थो कि मां कॾहिं न मरंदुमि, मां सदैव जीवित आहियां। अचरज लखे उन जा ई। हा, इहा ॻाल्हि वाकई सही आहे कि उन परमात्मा जी जेकी कुदरत आहे न, असांजी समझ खां ॿाहिरि आहे, असांजी समझ खां ॿाहिरि आहे। छो जो इन में बि साह संगत जी उन परमात्मा जी रज़ा आहे। जॾहिं इंसान उन परमात्मा जी राज़ खे समझी वञे, उन जी कुदरत खे समझी वियो न, पोइ इंसान चवंदो कि भॻवान ई मां आहियां। अगरि उनखे उन परमात्मा जी खेॾ जी ख़बर पइजी वई न, या परमात्मा जी जेको तरफ़ लिखियल आहे उहो ख़बर पइजी वियो न इंसान खे कि मुंहिंजे लाइ हे लिखियल आहे, पोइ इंसान पाण खे भॻवान सम्झणु लॻंदो, ॿिए खे हमेशह घटि सम्झंदो। तॾहिं सतगुरु श्री गुरु तेग बहादुर महाराज चवंदा कि अचरज लखे उन जा ई, उन जी जेकी कुदरत आहे न, उहा असांजी समझ खां ॿाहिरि आहे। काम क्रोध मोह बस प्राणी हर मूरत बिसराई, के इंसान काम जे वस थी करे, क्रोध करे करे, मोह में फासी करे, उन हरि परमात्मा जी सची मूरत खे विसराए वेठो आहे, सच विसारे वेठो आहे इंसान, काम में फासी करे, क्रोध करे, मोह। साध संगत जी मोह अहिड़ी शइ आहे न जेकी इंसान खे सवलो मरण बि न ॾींदी आहे। अगर कोई इंसान मरण ते हूंदो न, कोई इंसान मरण ते हूंदो ऐं कंहिं शइ में मोह फाथल हुजेसि, पोइ उहो सवलो मरदो बि न आहे, जेसि ताईं उन जे अॻियां उहा शइ न अचे। कंहिंजो मोह माया में हूंदो आहे, पैसनि में हूंदो आहे, कंहिंजो औलाद में हूंदो आहे, कंहिंजो घर बार में हूंदो आहे, पोइ इहे इंसान उहो मरदो बि न आहे। पर साध संगत जी इंसान इन मोह में फासी करे, इन काम में अची करे हर मूरत बिसराई, उन हरि परमात्मा खे विसारे छॾे थो, समझे थो कि भगवान आहे ई न। सतगुरु अॻिते फरमान कनि था कि झूठा तन साचा कर मानियो जे सुपना रहनाई। चवंदा कि हीअ जेकी देह आहे न, हीअ जेको तन आहे, इहो झूठ आहे, इहो सॼो कूड़ आहे, इन में कुछ सच न आहे। साध संगत जी श्री गुरु तेग बहादुर महाराज जी बाणी केवल ऐं केवल सिर्फ परमात्मा सां जोड़े थी। सतगुरु हर बाणी में फरमान कनि था कि हीअ देह कूड़ी आहे, हीअ संसार कूड़ो आहे। अगर सच आहे त उन परमात्मा जो नालो, अगर सच आहे त उहो परमात्मा हिकु रब सच आहे। झूठा तन साचा कर मानियो। पर साध संगत जी असांजी मती अहिड़ी आहे कि असां हिन झूठी देह खे सच सम्झी वेठा आहियूं। सतगुरु चवनि था जे सुपना रहनाई, पर इहा देह ईअं ख़तम थी वेंदी जीअं इंसान सुम्हियल सपनो ॾिसंदो आहे न, सपने में त खोड़ सारियूं शयूं ॾिसंदा आहियूं न, को ख़ुशियुनि जा खेड़ा ॾिसंदो आहे, को महल माड़ियूं, को मकान ॾिसंदो आहे, पर जॾहिं इंसान उहो सपने मां उथंदो आहे, पोइ दर हक़ीक़त छा हूंदो आहे? दर हक़ीक़त सफ़ा दुनिया ॿी हूंदी आहे सपने खां। तॾहिं सतगुरु चवनि था कि जे सुपना रहना ही तन झूठ आहे, इहो ईअं खाक थी वेंदो जीअं निंड मां उथियल सपनो गायब थी वेंदो, हे ईअं गायब थी वेंदो। जो दिसे सो सगल बिना से जे बादर की छाई। चवंदा कि जेको ही कुछ ॾिसण में अचे थो न, इहे बादलनि वांगुरु हटी वेंदो। जीअं बादल आसमान ते कुछ देर लाइ हूंदा आहिनि, पोइ हटी वेंदा आहिनि, सिज निकिरंदा बादल हटी वेंदा आहिनि, अंधियारो ख़तम थी वेंदो आहे। चवंदा कि हीअ राति वांगुरु जेको तव्हांखे ॾिसण में अचे थो न, इहो सभु ख़तम थी वेंदो, कुछ शइ ते नाहे रहणी। जो दिसे सो सगल बिना से। चवंदा कि इहो सभु ख़तम थी वेंदो हिते ई, जे बादर की छाई।
जीअं बादलनि जी छां ख़त्म थी वेंदी आहे। सतगुरु अॻिते फरमान कनि था, जन नानक जग जानियो मिथ्या रहियो राम शरणाई। सतगुरु चवनि था कि जंहिं उन राम जी शरणाई वरिती आहे न, रहियो राम शरणाई, कि जेको उन राम जी शरण में रहे थो न, जग जानियो मिथ्या, उहो ई सम्झी सघे थो कि हीअ दुनिया अनस्थिर आहे, नासवंत आहे, ख़त्म थी वेंदी। इहा समझ तॾहिं ईंदी जॾहिं असां उन दरबार में अचूं, सतगुरनि जी बाणी सां जुड़ूं, पोइ इहा असांखे समझ पइजी वेंदी कि नाम खां सवाइ कुझु सच न आहे, कुझु बि न। साध संगत जी, अॼु जो असांजो टॉपिक बि इहो ई आहे, साधो रचना राम बनाए, कि हर शइ उन परमात्मा जे तरफ़ां लिखियल आहे, तय थियल आहे, उनखे कोई मिटाए नथो सघे। तॾहिं त साध संगत जी श्री गुरु अर्जन देव महाराज तते तवे ते वेठलनि, अॻियां साईं मियां मीर जी आया न, चवनि था कि सतगुरु दीन दुनिया जा वाली आयो, अकाल मूरत आयो, उन परमात्मा जो रूप आयो, तव्हीं एतिरा तसिया छो बर्दाश्त कयो था, तव्हीं छो न कुझु कयो था, तव्हां वटि त एतिरो कुझु आहे, ही बादशाह छा करे सघंदो तव्हां जे अॻियां, तव्हीं त उन कुल काइनात जा मालिक आयो। पर सतगुरु चवनि था, न साईं मियां मीर जी, असीं अॼु इहो कौतक रचूं था, छो जो असांखे ख़बर आहे कि अॻिते बि अहिड़ी शहादतां थियणियूं आहिनि। साईं मियां मीर जी चवनि था कि सतगुरु, अगर तव्हां कुछ नथा कयो त असांखे हुकुम कयो, असांखे हुकुम कयो, असां लाहौर ऐं दिल्ली जी इंट खां इंट वॼाए ॾेखारींदासीं, पर तव्हां हुकुम त कयो न। सतगुरु चवनि था कि न साईं मियां मीर जी, जीअं कल हिकु नींव तव्हां रखी हुई, अॼु हिकु नींव असां रखूं था। जीअं कल तव्हां अमृतसर जी नींव रखी, हरमंदर जी नींव रखी हुई न, अॼु असीं बि हिकिड़ी नींव रखूं था, असीं बि हिन धरती ते हिकु बिज पोखियूं था। साईं मियां मीर जी पुछण लगा कि सतगुरु, तव्हां शहीद थी करे अहिड़ो कहिड़ो बिज पोखियो था जो तव्हां चओ था कि शहीद थी करे असीं बिज पोखींदासीं। सतगुरु चवनि था कि असीं अहिड़ो बिज पोखियूं था, इन बिज मां अहिड़ो बाग थींदो न कि उन बाग जो हिकु गुल पटे कोई चांदनी चौक ते शहीद कराईंदो, कोई ॿ गुल पटे करे चमकोर जी गड़ी में शहीद कराईंदो, कोई ॿ गुल अहिड़ा जेके अधु खिड़िया हूंदा, अञा पूरे तरीक़े सां खिलिया बि न हूंदा, सरहंद जी दीवारनि में शहीद कया वेंदा। सतनाम वाहेगुरु, सारे जपो जी सतनाम वाहेगुरु। चवंदा कि असीं अहिड़ी नींव रखूं था जो रहंदे दुनिया तलक यादि रखंदा माण्हू। सतगुरु पहिरियां ई ॿुधाए विया, उन्हनि खे ख़बर हुई कि इहा रचना परमात्मा जी थियल आहे, अॻिते इन जो हिसाब ॾियणो। तॾहिं त साध संगत जी श्री गुरु तेग बहादुर महाराज 26 साल तप कयो आहे हिकु कमरे में, छो जो उन्हनि खे बि ख़बर हुई कि अॻिते असांखे ॿिए जे धर्म बचाइण जे लाइ पंहिंजो सीस ॾियणो पवंदो। तॾहिं त एतिरा वैरागी, एतिरा त्यागी सतगुरु थिया कि 26 साल सभु कुझु भुलायो आहे, हिकु कमरे में उन परमात्मा खे यादि कनि था। छो जो साध संगत जी औरंगज़ेब जी भी इबादत घट न हुई, चाहे औरंगज़ेब केतिरो ही जुल्म करे पे पर उन जे मथां उहो पाप न पियो चढ़े त उन जो किस्सो ही ख़त्म थी वञे। तॾहिं सतगुरनि तप कर पाप चढ़दो, तॾहिं जुल्म जी इंतिहा उहा ख़त्म थींदी। तॾहिं सतगुरु श्री गुरु तेग बहादुर महाराज पंहिंजो
साध संगत जी उत भी सतगुरन फरमान कयो हुयो जॾहिं तलवार हले पई न त सतगुरु मुस्कुराइनि पिया। उते जलाद उते काज़ी उहो ते बादशाह ॾिसी करे हैरान कि अहिड़ो कहिड़ो शख़्स आहे जेको मौत अॻियां आहे पोइ बि मुस्कुराए थो। अहिड़ो केरु आहे जो मौत अॻियां बीठी आहे उहो बि मुस्कुराइनि था। त उते जलाद पुछे थो कि तव्हांखे भउ नथो थिए, मां तलवार तिखी कयां तो तव्हांखे भउ नथो थिए। त उते सतगुरु चवनि था कि असां खानदानी शहीद आहियूं, असांजा ॾाॾा गुरु अर्जन देव महाराज भी धर्म जे मथां शहीद थिया, अॼु असीं भी धर्म जे मथां शहीद थींदासीं ऐं जेके ईंदड़ असांजा पोटा आहिनि उहे भी धर्म जे मथां शहीद थींदा। उन परमात्मा जी रचना पहिरियां ई रचल हुई, तॾहिं सतगुरु ते फरमान करे विया न। उहा अहिड़ी रचना अची अॼु सत थी आहे न कि अॼु सतगुरु श्री गुरु गोबिंद सिंह महाराज शाहे शहनशाह दुनिया जा। अॼो की रात उहे सतगुरु माछीवाड़े जंगल में सुतान, पत्थर जो सिरहानो करे। साध संगत जी अहिड़ी परमात्मा जी रचना कि कल जिते आनंदपुर एतिरो वसियल हुयो, लखे माण्हू सतगुरनि जे दीदार लाइ तरसदा हुआ, एतिरियूं रौनकां लॻल हूंदियूं न कि माण्हू चवंदा कि सतगुरु किथे दीदार करे विझे। सतगुरनि सां गॾु नेम कंदा हुया संगत, नेम न छॾियो। अॼु उहा रौनक, अॼु उहा गली, अॼु उहे महल, अॼु उहे किला सभु वीरान लॻा पिया। उन परमात्मा जी अहिड़ी रचना थियल। अगर साध संगत जी वो सतगुरु चाहे हा तो छा न करे सके पियो, सरसा के रोके सके पियो, मींह के बंद करे सके पियो, पर सतगुरन की खबर है कि इया परमात्मा जे तरफ रचल आ, इनके मोटाए न तो सकजे। तॾहिं त सतगुरन गऊं जी कसम ते किलो छॾियो आ, सरसा ते विछोड़ो थियो आ, घड़ी में रात गुजारी आ, सिखन जो पहरो ॾिनो आ। अॼु पाण सतगुरु अकेला, न को संगी साथी अॻियां आहे, ना ही कोई गॾु, न हाथी घोड़ा। जिते महल में हाथी घोड़ा सेवा लाइ तैयार हूंदा, सिख सतगुरन सां गॾु हूंदा, चारई लाल अॻियां हूंदा, छा त आनंदपुर जूं रौनकां हूंदियूं न टाइम। पर अॼु सतगुरु अकेला माछीवाड़े जंगल में, कोई संगी साथी ना है कि कंहिंसां अहवाल करे सघन। अॼु सतगुरु उन हवा ॾे रुख करे हवा खे चवंदा, मित्र प्यारे नू हाल मुरीदां दा कहना कि ए हवा तू उन मुंहिंजे यार खे वञी मुंहिंजो अहवाल त ॾे न, हिन मुरीद जो परमात्मा के हवाल त ॾे न कि गोबिंद अॼु भी तुझा शुकराना करे तो। अगर किथे आनंदपुर जूं रौनकां हुयूं तॾहिं भी उन जा शुकराना हुया। अगर किथे सरसा नदी ते विछोड़ो थियो आ, अॼु ॿ लाल शहीद कराया। अॼु अगर माछीवाड़े जंगल में अकेला भी आयूं न, तां भी उन परमात्मा जो शुक्र आ। एड़ा शाहे शहनशाह दीन दुनिया जा वाली। साध संगत जी सतगुरन जो भी मथा जर्ज गल केतरी मुसीबतूं आयूं, पर सतगुरन उन वक्त भी परमात्मा के याद करण न विसारे, कॾहिं भी नहीं। तॾहिं त सतगुरु गुरु तेग बहादुर महाराज चवंदा आहिनि, जन नानक जग जानियो मिथ्या रहियो राम शरणाई। छो जो गुरु गोबिंद सिंह महाराज इनके खबर ही कि ही दुनिया फानी आ, पर अगर कंहिंजे ॿिए जे कम अची वञूं त दुनिया रहंदे तलक याद कंदी आहे। ऐं असीं अॼु याद भी कयूं था, असीं अॼु विसारियो न आहे उन परमात्मा के।
चाहे ॾिसो सासंग जी सतगुरु माछीवाड़े में अकेला हुया, पत्थरनि जो सिराणो हुयो, कोई मखमल जी सेजा न हुई, कोई भी न। पर सतगुरु को भी पंहिंजो वचन निभाइनि था। जॾहिं आनंदपुर वसियल हुयो न त हिकु माता बुढड़ी सतगुरनि वटि ईंदी आहे कि सतगुरु मुंहिंजी तव्हांजे दर ते अरदास आहे। त सतगुरु चवंदा आहिनि कि घुरी वठो, छा घुरणो आहे? चवंदी आहे कि दाता जंहिं महिल मुंहिंजो अंतिम समय हुजे न, तव्हां मुंहिंजे साम्हूं हुजजो। असां मां अॼु कंहिं बि अहिड़ी मंग कई आहे सतगुरनि खां? मंग करे थी कहिड़ी? न दौलत, न माया, न औलाद, कंहिं शइ जी मंग नथी करे। अगर अॼु मंग करे थी न कि चए थी सतगुरु जंहिं महिल मुंहिंजो अंतिम समय हुजे न, तव्हां मुंहिंजे साम्हूं हुजजो। अॼु सतगुरु वो माछीवाड़े जंगल मां हली आन। इतिहास में नालो आहे निहाले जी अम्मा। सतगुरु पाण उन्हनि खे सॾु करायो आहे कि वञो भाई उन निहाले जी अम्मा सां मुंहिंजो वाइदो थियल आहे, तव्हां उनखे वठी अचो। उनजो एॾो इंतज़ार कि ॾींहुं राति उन परमात्मा खे यादि कंदी हुई कि सतगुरु कॾहिं तव्हां ईंदव, कॾहिं मां तव्हांखे हे चोलो पंहिंजे हथनि सां ठाहियो इहो भेंट कंदमि। एतिरो इंतज़ार जो अॼु अखियुनि मां उहो नूर बि ख़तम थी वियो आहे। पर जॾहिं उनजो पुट अॻियां अची करे चए थो न कि सतगुरनि न्यापो मोकिलियो आहे, मां सतगुरु पाण तोखे घुरायो आहे, त अॼु निहाले जी अम्मा ॿुधी करे जॾहिं उथी आहे न खट तां त धिको खाधो। एतिरी ख़ुशी उनखे थी आहे कि सतगुरु पाण आया। अॼु उहा सतगुरनि जे अॻियां अची चएसि थी सतगुरु दम ते भरोसो न हुयो कि अॼु वञे या सुभाणे वञे, पर हाणे तव्हांजा दीदार थी विया आहिनि, पोइ मां चाहियां थी कि मुंहिंजो दम हिते ई थिए, कि तव्हांजे दीदार खां बाद मूंखे कुझु न आहे ॾिसणो हिन दुनिया में। मां चाहियां थी तव्हांजे कदमनि में मुंहिंजो ध्यानु थिए, मुंहिंजा श्वास पूरा थियनि। उनजी एतिरी सेवा। वो सतगुरनि चोलो वरतो आहे। उन सतगुरनि चयो आहे कि तूं ॿियो कुझु घुरी वठ, तूं उमिरि घुरी वठ, तूं नूर घुरी वठ, पर चवंदी आहे सतगुरु जंहिंखे तुंहिंजो दीदार थी वञे उनखे ॿिए कंहिं शइ जी ज़रूरत आहे? सतनाम वाहेगुरु। चए थी कि सतगुरु जंहिंखे तुंहिंजो दीदार थी वञे उहो त सम्झो दीन दुनिया खटी वेठो आहे। सो सतगुरनि उते हालांकि पंहिंजा लाल छॾे आया सतगुरु कि हिन जॻह ते पुॼणो आहे, वाइदो थियल आहे, पंहिंजा लाल छॾे आया बिना कफन जे। सासंग जी अहिड़ो इतिहास इहो रचियल हुयो परमात्मा जी तरफ़ां, जो अॼु अहिड़ो इतिहास असां ॿुधूं पिया। ॿुधी ॿुधी कॾहिं त अखियुनि मां ॻोढ़ा तक निकिरी ईंदा आहिनि। सासंग जी असां सिर्फ़ु महसूस करे सघूं था, पर सतगुरु वाकई असांखे चवनि था तव्हां ॿियो कुझु न ॾियो असांखे, पर केवल उन परमात्मा जे नाले सां जुड़ो। सो सासंग जी अॼु उहे रौनकां, अॼु पंहिंजी सूरत उत आनंदपुर जी गली में हली जोड़ियूं, जिते अॼु सॼो वीरान लॻो पियो आहे। उते उहे रौनक बाज़ार कुझु न रहियो आहे। उते गुरु गोबिंद सिंह महाराज नाहिनि। अॼु उन बाज़ार खे ॾिसी, अॼु उन गलियुनि खे ॾिसी, उन किले खे ॾिसी कवि कुझु पंहिंजी शाइरी में लिखियो आहे। सो सास माही दे विछोड़े वाली बात आई कैर दी। माही दे
होया की कसूर सजा सजा कैसे वैर दी गली गली रोती आनंदपुर शहर दी गली गली रोती आनंदपुर शहर दी जिना जिना फतेह सिंह खेड़दा उन्हां गलियां च वेड़ी सांभा चली नहीं जाती गुलामी किसे गैर दी चली गली गली रोती आनंदपुर शहर दी गली गली रोती आनंदपुर शहर दी याद आवे जोरावर अजीत तेज जार दी याद आवे जोरावर अजीत तेज जार दी जिना दे सहारे ज्योति रौनक बाजार दी जिना दे सहारे ज्योति रौनक बाजार दी लब दिल दूर सगा बच्चियां दे पैर दी लब दिल दूर सगा बच्चियां दे पैर दी गली गली रोंदी आनंदपुर शहर दी
सो साध संगत जी एतरी सेवा परवान भुलचुक जी वार वार माफी बुलाओ जी फतेह वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। अकाल मूरत गुरु प्रसाद आद सच है भी सच नानक होसी सच। जो नर दुख में दुख नहीं माने, जो नर दुख में दुख नहीं माने, जो नर दुख में दुख नहीं माने, जो नर नहीं माने, सुख सने नहीं जागे, सुख सने नहीं जागे, सुख सने नहीं जागे, सुख सने
नर दुख में दुख नहीं माने। आसमन सकल त्यागे, आसमन सकल त्यागे, आसमन सकल त्यागे, आसमन सकल त्यागे, जगते रहे निराशा, जगते रहे निराशा। काम की रोदिया करते नामे, काम की रोदिया पर से नाइन, काम की रोदिया करते नामे, काम की रोदिया पर से नाइन, जगत भरम निवासा, जगत भरम निवासा। नर दुख में दुख नहीं माने, जो नर दुख में दुख नहीं माने। असुर कृपा जिया नर कीनी, गुर कृपा जिया नर कीनी, गुर कृपा जिया नर कृपा जिया जुगत पहचाने, तेरे जुगत पहचानी। नानक लीन भयो गोविंद सिंह, नानक लीन भयो गोविंद सिंह, नानक लीन भयो गोविंद सिंह, नानक लीन भयो गोविंद सिंह। पानी रंग पानी, पानी संग पानी, नर दुख में दुख नहीं माने, जो नर दुख में दुख नहीं माने। सतनाम सतनाम वाहिगुरु। नाई पातशाही गुरु तेग बहादुर साहब जी बाणी, जो नर दुख में दुख नहीं माने। केॾा भी वॾा वॾा दुख ईंदा आहिनि, उनखे वो ईंदा आहिनि संतन महात्माउनि सभिनी खे, पर उनखे दुख न सम्झंदा आहिनि। छो जो चवंदा आहिनि त इहा परमात्मा जी अॻ में रचिया रखियल आहे। इहा परमात्मा तरफ़ खां उनखे परमात्मा जो भाणो मिठो मञी करे उनखे स्वीकार ईंदो आहे। परमात्मा खे महिर ॾींदाऊं करे, दाता तूं सां ज़ुल्म करे छॾियो, हे करे छॾियो थोड़े दुख ते बि। पर संतन महात्मा जेके परमात्मा जो रूप उन जे लाइ मान अपमान सुख दुख हिकु हूंदो आहे। जो नर दुख में दुख नहीं माने, सुख स्नेह और भय नहीं जाके, कंचन माटी माने सुख के दुख के, कंचन सोन मिट्टीअ खे हिकु करे मणंदो आहे। चवंदा कुझु बि न मुंहिंजो छा वास्ता, जीअं परमात्मा मूंखे हलाए थो बसि मुंहिंजो न को वास्तो आहे, मूंसां साण गॾु वस्तू हलंदियूं करे, काई बि न हलंदी करे। न निंदिया न उस्तत, न उनखे निंदिया जी परवाह न असारा जी परवाह। छा आहे मुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे। अहिड़ियूं आत्माऊं जंहिंजे अंदर में परमात्मा प्रगट थींदो आहे, तॾहिं उहे सभु परमात्मा खे समान सम्झनि त परमात्मा जी देन आहे। जहाँ के लोभ माना लोभ हुजे अभिमान कुझु बि उनखे बराबरि सनानु करे।
हर कसोग ते रहे न्यारो दुख सुख खां वो परे हूंदा आहिनि कोई दुख न लॻे सघंदो ना आहे मान अपना न मान अपमान तमाम गुरु गोबिंद सिंह महाराज जो सफ़र आहे 8 महीना जेके तकलीफ़ूं ॾिठूं किले में मई खां 20 डिसंबर ताईं तॾहिं जॾहिं 20 डिसंबर ते छॾनि पिया तॾहिं अजीत सिंह चए पिता खे पिताजी भला तव्हां वापसि न ईंदासीं करे रचना रचियल यज्ञ में करे ये किलो ईअं उजड़ी वेंदो करे छे न उजड़ंदो कोन असां हिते गुरबख्श सिंह खे छॾे था वञूं करे उहो पोइ तो ॿाहिरि ॾींदो ॾीओ ॿारींदो करे उहो चए थो दाता तव्हां त वञो था पोइ फ़ौज छॾींदी हे त उजाड़े छॾंदी चए न उजाड़ींदी चवनि था त 8 महीननि खां उहे सॼा माण्हू फ़ौज जॾहिं कंट्रोल कयो न किले ते उनजी हर शइ बंदि करे छॾियऊं करे पाणी ॿियो जेको राशन हुयो उहो खाधऊं पियो आख़िरी ॾींहंनि में त चवनि था करे राशन ख़तमु थी वियो वणनि जा फल खाइनि पिया उहे सिख पन पिया खाइनि मां त ॿुधो त भई नंढियूं नंढियूं जेके वण जूं झाड़ियूं हूंदियूं न उनखे पाणीअ में गरम करे उहो पाणी पीअनि पिया एॾियूं तकलीफ़ अलाए केतिरी कुझु खाधो न गुरु गोबिंद सिंह महाराजनि खे चवनि पिया पंहिंजी माता हाणे छा था कयो छॾियो जंग जी पचर केतिरा ॾींहं दुख ॾिसंदासीं करे चए जेकॾहिं कुझु टाइम तरसंदो त इहा फ़ौज पाण तंग थी आहे असां घणी उस गर्मीअ ते करे भॼी वेंदी करे पाण तव्हां तकड़ था कयो मां तव्हांखे मोटाए न सघंदो करे पर ॾाढा तकलीफ़ दुख सहंदासीं करे कुझु टाइम तव्हां सफ़र कयो करे माता चए अजीत सिंह वॾा थी विया आहिनि जा मङणा करणा शादियूं करणा तव्हांखे कहिड़ो थो फ़ाइदो पए जो एॾियूं लड़ायूं करे तव्हां धर्म ख़ातिर त चए माता मां अॻे रिश्ता करे छॾिया आहिनि तमामु समो थोरो आहे ॿिनि जी शादी तूं कराईंदे ॿिनि जी शादी मां कराईंदमि करे सतनाम एक सी अजीत एक थी जुझारे एक सी अजीत एक थी जुझारे एक थी अजीत एक थी जुझारे एक सी अजीत एक थी जुझारे गोबिंद सिंह के दोनों न्याले पुत्रा की जैना कलिया पुत्रा की जैना कलिया पंज पंज जाने घोड़सवा पंज पंज जाने घोड़सवा एक सी अजीत एक सी जुझार एक सी अजीत एक सी जुझार माता ॿिनि जी शादी तूं कराईंदे ॿिनि जी मां कराईंदमि जॾहिं उहो चमको जे लड़ाई में पंज पंज जानी थी करे हिक के साहिब अजीत कुमार अजीत सिंह खे पंज जानी ॾेई घोड़नि ते सवार कयो पंज पंज जानी घोड़े सवार कीअं माण्हू शादियुनि ते अलाए केतिरा वॻा ठाहींदा आहिनि को वॻो न आहे चवनि था त राति जे टाइम ते जॾहिं गड़ी पहुतान 40 सिख जान चढ़ा तॾहिं जॾहिं पहिरे ते हिकिड़ा 2 भाइर वेठा त अमृत वेले सवेल उथी गुरु गोबिंद सिंह महाराजनि खे चयो तव्हां बि आराम कयो केतिरनि ॼणनि खे आराम न कयो अथव करे चए पहिरो मां तुंहिंजा करे दीन दुनिया जा मालिक सिखनि जे पर जे मां तूं पहिरो ॼाण करे उहे पहिरे ते बीठा दर खोले परमात्मा के आसमान के निहार चंदा हे दातार मां भी तुझो आहियां अजीत भी तुझो आहे जुझार भी तुझो आहे सिख भी तुझा थी करे ये तो इनान करे जे तू हिते मूंखे शुक्र तो कराई करे सुभाणे लड़ाई में ये न हूंदा न हुजनि त बि मूंखे शुक्र कर जाए तू मूंखे हिम्मत ॾिजांइ करे सतनाम दुख में दुख नहीं माए कीअं दीन दुनिया जा मालिक गुरु गोबिंद सिंह महाराज
संगत के सुमारे पाण परोजन पिया करे। कंहिं वक्त में गुरु अर्जन देव महाराज पंचम पातशाह जॾहिं संगत आई तॾहिं पंहिंजे घरवारे खे मां गंगा खे चई हल संगत अचे थी पई, कंहिंखे चऊं करे पंहिंजो चेहरो लिकाए देग तैयार करे वो रस्ते में उनखे वठण विया। उनखे वॾनि पुराणनि खे वेही करे ज़ोर न करे ऐं जॾहिं इहो आया अमृतसर सुबुह जो चई त झोपड़ियुनि ते केरु वेंदो करे त गुरु अर्जन देव महाराज चए थो मां तो विया, तव्हां सभई दर्शन करे चो करे। सतनाम। पंचम पातशाह पहाड़ ज्योतिन ते वीरा ज्योतियूं सपादा कन मिटा करे तो वञो करे अंदर संदा गदी खाली आ। बाबा बुढ़े के चंदा काते आ। बाबा बुढ़े अखियूं बंद करे टो करे साहिबन के चे जेके तव्हां दर्शन करण आया हो न वो तो बाहर चोपड़न ते विया रहिया करे। सतनाम वाहिगुरु। आया तॾहिं साहिबन के चयूं तव्हां जगह हिते न अंदर आता हो। कंहिंजे रूप में पंजन पातशाह रूप में ज्योतियूं था थफा कनि। ॾहें जामे में ते चौकीदार त जन पिया करे। जॾहिं ज़रूरत पई त जोगासन खे चयूं जॾहिं तूं वञ पेशावर जॾहिं न्यापो अचे कदम न खणजांइ करे। जॾहिं उन लामा पई थियनि ॿ फेरा अची विया सिक खे पर्ची ॾिनऊं। जॾहिं ॿ फेरा थियनि त तॾहिं हुनखे तूं इहा पर्ची ॾिजां त अॻिते पेर न वधाए। जॾहिं उहो लामा ॿ थियूं पर्ची न गुरु गोबिंद साहिब जो हुकुम हाणे जो हाणे हलियो अचे। उते चई मां लामा न ॾींदुमि करे। चवनि था माण्हू गुरु साहिब कॾहिं को लामा पढ़ंदो करे गुरु साहिब खे कोन्हे दीननि तुंहिंजा मालिक घट घट के अंदर जान भले भले कृष्ण वो लामा छॾे आयो करे। रस्ते में अहंकार अचे छो जो अहंकार परमात्मा कढी छॾंदो आहे इम्तिहान वठण खां त ॾेई छॾियो आहे। अहंकार अचे तो मुंहिंजो सुख गुरु गोबिंद सिंह खे कोन मिलंदो करे। अहंकार अचे तो बुद्धि फिरी वई। रस्ते में वेश्वा जो द्वार हुयो चए त वञा भला द्वार ते त गुरु गोबिंद सिंह मां ॾिठो करे हे त सिख मुंहिंजो फिरी वियो इम्तिहान वरितो मांस करे। उहो चौकीदार जो रूप धारे वेश्वा जे द्वार ते गुरु गोबिंद सिंह पाण अची वेठा करे। सतनाम वाहिगुरु। 2 बजे आया अचे मां अंदर वञा चे अंदर माण्हू आ। 3 बजे आया चे अंदर वञा मां माण्हू आ। 3 बजे आया चे राय केर तूं चे जोगा सिंह चे शर्म नथो चई तूं गुरु गोबिंद सिंह तो छॾाई अंबर ते विश्वास दर आया करे। कंहिंजा लफ़्ज़ गुरु गोबिंद सिंह महाराज जा लफ़्ज़ जीअं लॻा त मन खे ठका लॻी वियो करे। अड़े हे छा कयो मां। वो आयो सुबह जो अनंतपुर साहब तो साहब उबासी पिया ॾियनि पिया कर उबासा आयो तो मूंखे चे सॼी राति तो जाग में विश्वास ते पाण तो कराई वरी पुछे तो उबासा न पिया करे। दाता बख्श जो कंहिंजे कंहिंजे रूप में गुरु साहिबन गुरु परमात्मा जा रूप कीअं था संगत जी सेवा कनि। अॼु हुते चौकीदार था ॾियनि पिया करे। वो जॾहिं कल्हो के ॾींहं ते लड़ाई में जॾहिं सरदार सब 40 मो 30 सिख शहीद चुका 10 बचा रात थी वही करे। भाई दया सिंह मान सिंह 5 सरदार चंदा साईं ता तो हलिया वञो करे। हाणे ॾाढो हिते माहौल गरम आ। चे न मां सिखन खे छॾे न वेंदुम करे। चे तव्हां हूंदो त असां जरा लखे सिख गॾु करे सघंदो पर जे तव्हां न हूंदो असां लखे सिख बि तव्हां जहिड़ो गोबिंद सिंह न करे सघंदासीं करे। सतनाम वाहिगुरु। चे मां न वेंदुम। चे तव्हां चवंदा ख़ालसा पंथ 5 प्यारनि जेको चवंदो त हुकुम हूंदा करे असां 5 ख़ालसा तव्हांखे हुकुम था कयूं करे अॼु त करे त भई तव्हां निकिरी वञो करे। वो चवनि था त साहिबनि चयो तव्हां चओ था मूंखे ज़ोरदार को खालसा पंथ खे मां ज़बान थो ॾियां करे। पोइ दरिया मुंहिंजा राति जो निकिरनि पिया त चई ताड़ी वॼाए चवंदा त हिंदुनि जो पीर वञे थो जेके ताक़त आहे त पकड़े वठे करे। सतनाम जॾहिं वञनि था साहिब तॾहिं चुंप लाइन था। दया सिंह चए थो साईं चुंप छो था रहियो रस्ते में ॾाढा कंडा हूंदा। चई जेके सरदार हिते असांजा सिख शेवक मुंहिंजा जेके शहीद थिया पिया आहिनि इन जा जेके ॿार ऐं खून मता मुंहिंजी कंहिंजे मथां लत अचे केस पिया आहिनि इहे करे। इहे मुंहिंजा बचनि जा केस मुंहिंजे सिखनि जा केस मता कंहिंखे लत अचे करे मां कीअं चुपल पायां करे। उते जॾहिं वञनि था त दया सिंह चए थो साईं अजीत सिंह जोजा सिंह कफन कोने को छो त मां पंहिंजो दस्तारो फाड़े कसम जा जे तू जे तो कफन ए मुंहिंजा सभु सिख सरदार मुंहिंजा बचा आहिनि करे सभिनी खे ॾे त तूं हुनखे ॾे न त न ॾे करे।
पंहिंजे बच्चन के बगैर कफन छॾे कीअं था असां वञूं झंग में ज निगतान करे काठियूं कड्डा अलाए कहिड़ी कहिड़ियूं पेरे उघाड़ा वो सफ़र कंदा कंदा जॾहिं वो सुबुह जो ते अॼु केॾे ते पहुचनि था माशीवाड़ा में उते उन जेको पाणी थो ॾे पियो करे उहो सुञाणे उते सरदार सुम्ही पिया मथनि खे सिर पथर ॾेई करे पंहिंजो जेको अथनि दुशालो उनखे पाए करे पेरनि में कंडान कपिड़ा सॼा फाटी विया आहिनि कंडनि जे करे रस्ते में उते इहो शब्द चयो त मित्र पिया हाल मुर्दी का देन कंहिं वक़्त में दहरो दातार मथे ते कलंगी हूंदी हे हूंदा जॾहिं वञनि पिया साहब चवंदा संगत संग जेको साहब पंहिंजे रूप जहिड़ो उनखे पंहिंजी कलंगी जॾहिं तूं वेहंदे तोखे सम्झंदा मुंहिंजो गुरु गोबिंद सिंह आयो करे उन जे करे मुंहिंजे पासे मुंहिंजे वञण मुंहिंजो तवजो हट मान सिंह तव्हां अचिजो करे मां हलां थो माशीवाड़ा में उते तव्हां बि अचिजो पोइ जॾहिं उहो थोरो सुबुह थियो आहे जॾहिं सरदार त करे गुरु गोबिंद सिंह महाराज मथे वेठो आहे तॾहिं उन कड़ीअ ते चढ़ाई करे आया हिकु हिकु सिक अलाए केतिरा लखे मारे करे वो संग सिद्धि शहादत पायो करे सतनाम वाहिगुरु तॾहिं इन नंगार वॼायो कथा गुरु गोबिंद सिंह खे शहीद करे आयो करे सॼी ख़तम थी वई सेना हीअं थी वई हलिया विया उते माता शरण कौर पोइ आया करे हिकु हिकु सिख खे मुंहुं साफ़ करे गॾु करे अग्नि संस्कार ते करे माता शरण कौर जॾहिं उहे अग्नि में हिक खे विझंदी वञे पियो करे तॾहिं इहो बादशाह खे जॾहिं ख़बर पई त इहा हिकिड़ी कहिड़ी माता आहे चए तूं केरु आहे चए मां शरण कौर आहियां गुरू जी सिखियाणी आहे तूं छो थी करे ख़बर न आहे त बादशाह जा दुश्मन आहिनि चए मुंहिंजा गुरू जा सिख आहिनि गुरू मुंहिंजा पंहिंजा बच्चा आहिनि मां कीअं न कदम करे उनखे जीरे खणी करे बाहि मुशरे छॾियो करे सतनाम वाहिगुरु ये धर्म असांजो ईअं न आहे बचो करे एॾा कष्ट इंसान जी अंदर में चीचड़ा निकिरी वेंदियूं करे जॾहिं ॿुधी करे सत्संग करण जो मतिलबु असां पंहिंजे धर्म खे ॾिसूं कीअं बचियो आहे केॾियूं तकलीफ़ छा गुरु गोबिंद सिंह महाराज खे कहिड़ी ज़रूरत हुई करे पंहिंजा बच्चा कुर्बान पियो करे पंहिंजो हर शइ पियो कुर्बान करे सतनाम वाहिगुरु पोइ जॾहिं हुते माशीवाड़ा में सुम्हिया पिया वो भाई गुलाबो खत्री हुंदो उन जो बाग हुयो उनखे वञी पंहिंजे मालीअ ॿुधायो त हुते गुरु साहिब जो आया आहिनि सुम्हिया पिया ईअं कंदे उहे भाई मान सिंह ऐं दया सिंह बि सुबुह जो पहुता अची करे ॾिसनि छा था त गुरु साहिबनि खे पेरनि में कंटा लॻा पिया कपिड़ा फाटा पिया आस्ते आस्ते करे वो कंडा कटा सतनाम वाहिगुरु छा दर्शता हूंदी हुआ जॾहिं घोड़ा गॾु हुया छा छा परमात्मा जा रूप सभु कुझु करण वारा तभी परमात्मा जो भाणो मुठ पिया कनि रचना राम रचाई असांजी जेको टॉपिक आहे परमात्मा जी रचना कीअं रचाए छॾी पोइ हुन गुलाब साहिबनि खे घर वठी विया उते गरम पानी करे चवंदा त खीर में शुहारा विझी करे प्रसाद करायो अथनि करे भंडारो करायो अथनि करे आराम करायो अथनि करे अलाए केतिरे टाइम खां पोइ साहिबनि खे इहो प्रसाद मिलियो करे उते जेका तव्हां हाणे असांजे किकीअ जी ॻाल्हि ॿुधी त निहाले माई उते चयूं गुलाबे खे निहाल जी माता थी निहाली उहा असांजो इंतज़ार थी करे पई उहो असांजो कपिड़ो वॻो ठाहियो अथई उहा चए थी जेसि ताईं गुरु जेसि ताईं तूं हे वॻो मूंखां न वठंदे तेसि प्राण मां न त्यागींदमि करे जी गुरु अमरदास साहिब जेके हिकिड़े संगत में वेठा हिकिड़े जो पीउ जे हूंदे जो पुटु मरी वियो तॾहिं पोइ हुन चयो साईं हिकिड़ो पुटु मरी वियो चए अॼु खां पोइ काल खे जवाबु आहे त कंहिंजे पीउ जे हूंदे पुट खे न मारिजे सतनाम वाहिगुरु जिंदे इहो केस नलदो चए अफ़सोस न पुछियां सॼी ज़िंदगी हलियां त हाणे पुछो थी जेसिताईं असां तेसिताईं कंहिंजे पीउ जे हूंदे पुटु नंबर थो करे काल खे जवाबु आहे अॼु मां निहाली चए थी
दातार मां तेसिताईं स्वास न ॾींदुमि जेसिताईं तुंहिंजो पंहिंजो कपिड़ो न वठंदे जी करे चयो इंतज़ार में वठी मां निहाले जी मां निहाली उनखे वञ असांखे वठियल उते उनखे दर्शन ॾेई जो निहाल करे छॾियो उते अचनि था उन माता खे चए थो निहालो माता ॿार गुरु साहिब आहे गुरु साहिब वो कपड़ो पको न तो वो जने साहिबन पको पातो उन कपड़े पाइण में ही वो गनी खान ऐं बनी खान जेके साहिबन जा घोड़े जा पुराना वास्तेदार हुया हालत ॾिसी करे उनखे रोन अची करे तव्हांखे अहिड़ी हालत आहे उन्हनि चवनि था गनी खान बनी खान जंहिं ते तमामु हालत तमामु ख़राब आहे उनखे उच्च जो पीर मने करे डोलीअ ते खणी अॻियां गनी खान बनी खान पोयां भया दयालो ऐं भई मान सिंह ॾाढी सख़्ती लॻी पई आहे करे उनखे मथे विहारे उहो कपिड़ो जोड़ो जेको वरितऊं उहो पाए करे उनखे चई पार करायूं हितां रस्ते में बादशाह जा माण्हू बीठा चई केरु आहे चई उच जो फ़क़ीर आहे पीर आहे चई न इहो गुरु गोबिंद सिंह आहे चई न उच जो पीर आहे तव्हांजो मके खां हाणे आयो आहे चई भला हाणे आयो आहे त भला पोइ हिनखे चओ तव्हां रोटी खाए चई साहिबु फ़क़ीरनि खे चओ त फ़क़ीर साहिब खे रोज़ो आहे असांजे पीर खे रोटी न खाईंदो करे पोइ चयो तव्हां संगत खाए त संगत खाऊं था त गुरु साहिब दया सिंह खे चयो त हाणे छा कयूं असांखे रोटी कीअं खाऊं चए नंढो किरपान तुंहिंजे उते तूं वञी हुन रोटी भेण ते करे त तोखे कुझु बि न थींदो रोटी जॾहिं खाइनि पिया किरपान खणिया त उहे ॾिसनि था मुस्लमान त चए छा था कयो चए मके हुकुम आयो आहे करे त जेका रोटी खाओ त हुनखे छुआए करे पोइ खाइजो करे एॾियूं तकलीफ़ूं सही करे गुरु साहिब अची कंहिं उते पोइ पहुता ॿ टे ॾींहंनि खां पोइ ऐं नाई पहुते माता गुजरी पंहिंजे पोटनि खे वठी करे गंगू ब्राह्मण आया करे जो केॾी हिते जेका अजो केॾी जी उतो उन गंगू राति रही आहे जेका गुज़री वई अजो केॾी हिते न गंगू जेका चोरी कई हुई सोनी मोहरनि जी हुआ टपड़ी चए त काॾे वई चए तव्हां और मूंखे चोर था सम्झो मां त तव्हांखे अची सलाह पंधारणी आहे करे उन वञी करे सरकार खे ॿुधाए त गुरु गोबिंद सिंह महाराज जी मां ऐं मुंहिंजा ॿ पुट पोटा मूं वटि आहिनि करे क़ैद करे खणी विया करे मरोड़ा सतनाम ईअं सफ़र शहादत उन खां पोइ 3 ॾींहं जा पिया निकिरी 27 तारीख़ ते पोइ साहिबनि खे ठंडे बंज में रखियो थो करे सतनाम जो नर दुख में दुख नहीं माने जो नर दुख में दुख नहीं माने जो नर दुख में दुख नहीं माने सुख सने नहीं जाते सुख सनिहार पे नहीं जाते सुख सनिहार पे नहीं जाते कंचन माटी माने कंचन माटी माने दुख में दुख नहीं माने जो नर दुख में दुख नहीं माने आसा मन सा सगल ते आगे जगत रे न्यासा जेको परमात्मा जे रस्ते हलदो न वो पंहिंजी आसा खत्म करे छंदो आसा मन सा मन जी मंशा सगल ते आगे सॼी त्यागे छंदो करे जगत रे न्यासा जेको को न्यारो हुंदो करे छो त अंदर परमात्मा जो प्रगट थी चुका परमात्मा जा रूपन करे काम क्रोध जे पर से ना इनके काम क्रोध कोई भी छोई न सको करे ते घट भरम निवासा जंहिंजे घट में परमात्मा जो निवास हूंदो आहे न गुर कृपा जे नरक की नी जंहिंजे मथां गुरु जी कृपा हूंदी आहे करे
ते जुगत पछाणी कोई ये जुगत करे सगनान करे नानक लीन भयो गोबिंद से एड़ियों आत्माऊं गोबिंद सा परमात्मा सा ये उन करे किया नानक लीन भयो गोबिंद से वो परमात्मा सा ये लीन थी वेंदा किया जो पानी संग पानी जे पानी सा पानी थी वेंदा करे सतनाम जो नर जो नर दुख में दुख नहीं माने जो नर दुख में दुख नहीं माने सुख सन पे नहीं जाते सुख सन पे नहीं जाते सन पे नहीं जाते सुख सन पे नहीं जाते कंचन माटे माने कंचन माटी माने दुख में दुख नहीं माने जो नर दुख में दुख नहीं माने सतनाम वाहिगुरु वाहिगुरु श्री वाहिगुरु सब परिवार चढ़ाया बेड़े सब परिवार चढ़ाया दीन दयाल भरोसे तेरे भरोसे तेरे सब परिवार चढ़ाया बेड़े सब परिवार चढ़ाया दीन दयाल भरोसे तेरे दीन दयाल भरोसे तेरे राम जपो जी ऐसे ऐसे 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 ध्रुव पहरा जपियो हर जैसे महंगा जपियो हर सब परिवार चढ़ाया सब परिवार चढ़ाया
दया भरोसे दीन दया भरोसे जातिस भाए का हुक्म मनावे जातिस भाए ता हुक्म मनावे जातिस भावे ता हुक्म मनावे जातिस भाए ता हुक्म मनावे इस बेड़े को पार लगावे इस बेड़े को पार लगावे सब पर चढ़ाया सब परवार चढ़ाया दीन दया भरोसे दीन दया भरोसे सब परिवार चढ़ाया सब परवार चढ़ाया दीन दया भरोसे गुरु प्रसाद ऐसी बुद्ध समानी गुरु प्रसाद बुद्ध समानी चूक गई फिर और न जानी चूक गई फिर आवन जाती चूक गई फिर और न जानी चूक गई फिर आवन जाती सब परिवार चढ़ाया सब परिवार चढ़ाया दीन दया भरोसे तेरे दीन दया भरोसे दीन दया भरोसे तेरे दीन दया
भज सार पानी कहो कबीर भज सार पानी गुरुवार सब को दानी गुरुवार सब को दानी सब पर चढ़ाया सब परवार चढ़ाया सब सब परवार चढ़ाया दीन दया भरोसे दीन दया भरोसे दीन दया भरोसे दीन दया भरोसे सॼी संगत मिली करे तो जरूर पढ़ाए सतनाम सभिनी सब परवाया सब दीन दया भरोसे दीन दया भरोसे सतनाम हाणे सिमरन गुरु तेग बहादुर स्वामी जो सभिनी खे वेनती कोशिश कयूं असां जेके वेठो पाण सभई गॾिजी करे कोशिश करे अखियूं बंदि करे परमात्मा गुरु तेग बहादुर स्वामी खे रखी ज़हन में सिमरन कयूं तेग बहादुर सिमरिए घर नौन दया वेदा सब घर में नव निधियूं ईंदियूं सभिनी सहायता कंदा ऐं कोशिश इहा बि कयूं असां हिते अचूं त लड़ीवार शहीद जे सफ़र जे शहादत जे गीतन ते जेतिरो टाइम ते वेठा आहियूं पंहिंजे मन खे सम्झायूं त वात मूं कोशिश करे ते खिलण वारी ॻाल्हि घटि निकिरे केतिरियूं आत्माऊं अहिड़ियूं आहिनि जेके अञा बि वेठियूं खिलंदियूं करे कहिड़ो सफ़र तोले शहादत जो केॾियूं साहिबनि तकलीफ़ ॾिठियूं करे कोशिश करे घणो न ॻाल्हायूं अध खां वधीक न ॻाल्हायूं कोशिश करे खिलण जी कशट कोशिश कयूं परमात्मा खे वेनती कयूं दातार कयूं त सॼो ॾींहुं इहो हफ़्तो ई घर में बि ईअं न आहे त ॿाहिरि ख़ुशियूं माण्हू नथो करे त बसि ठीकु आहे अंदर जी मन जी ख़ुशी बि त माण्हू खे न आहे करे जो करे माण्हू काथे कचहरियूं करे भोग ठका करे ऐं करे अंदर परमात्मा अंदर जे मन खे पढ़ंदो आहे करे कोशिश करे कंदा त कोई ॾिसंदो न आहे काथे बि उहा सिख जी जेका हलत चलत माण्हू खे सुधारे छॾंदी आहे त बिली शहीद जा ॾियनि करे हे ॾिसो कीअं था हलनि था उहा सलत ई सवारे छॾंदी आहे कोशिश कयूं सभई पाण गुनाहगार ऐं इक़्तिदार आहियूं ग़लतियूं सभिनी खां थींदियूं पर परमात्मा खे वेनती कंदासीं न परमात्मा बख़्शण वारो आहे सतनाम गुरु तेग बहादुर सिमरिए तेग बहादुर सिमरिए तेग बहादुर सिमरिए आनंद आवे जाए आनंद आवे जाए सब ताई
बहादुर सिमरिए गुरु तेग बहादुर सिमरिए गुरु तेग बहादुर सिमरिए मरता मरता जग मर बिन जाने कोई 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 ऐसे मरने जो मरे पर न मरना होए ऐसी मरनी जो मरे पर न मरना होए गुरु तेग बहादुर सिमरिए गुरु तेग बहादुर सिमरिए हर नाम आवे जाए हर नाम आवे जाए सब दाई होए सहाय सब ठाई होए सहाय गुरु तेग बहादुर सिमरिए गुरु तेग बहादुर सिमरिए सुरा तो बजाने जो रण दिन के हेते सूरा सो पहचानिए लड़े दिन के हेते सूरा तो बजाने जो रण दिन के हेते सूरा सो पहचानिए जो रण दिन के हेते मुर्दा मुर्दा कट मारे कबन छाड़े खेते मुर्दा मुर्दा कट मारे कबन छाड़े खेते तेग बहादुर सिमरिए गुरु तेग बहादुर सिमरिए हर नाम आवे जाए हर नाम आवे जाए सब दाई होए सहाय अब थाई होए सहाय तेग बहादुर सिमरिए गुरु तेग बहादुर सिमरिए अगर दिल्ली में अपना सर न कटाते 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 हिंदू धर्म का कोई नाम न रहता तो हिंदू धर्म का कोई नाम न रहता राम राम कहता कोई राधे श्याम राम राम कहता कोई राधे श्याम गंगा बहनाते ये हिंदू धर्म गंगा बहनाते ये हिंदू धर्म आरती न पूजा कोई जाके करता न आरती न पूजा कोई जाके करता सीता न लक्ष्मण का कोई नाम लेता न सीता न लक्ष्मण का कोई नाम लेता अगर दिल्ली में अपना सर न कटाते अगर दिल्ली में अपना सर न कटाते गुरु तेग बहादुर सिमरिए गुरु तेग बहादुर सिमरिए हर नाम आवे जाए हर नाम आवे जाए सब दाई होए सहाय सब ठाई होए सहाय गुरु तेग बहादुर सिमरिए गुरु तेग बहादुर सिमरिए शीश कटाया गुरु तेग बहादुर शीश कटाया तेग बहादुर राम दुहाया तेग बहादुर राम दुहाया गुरु तेग बहादुर हिंदू दी चादर गुरु तेग बहादुर हिंदू दी
ਹਰੀ ਨਾਮ ਦੀ ਆਵੇ ਜਾਏ ਸਭ ਥਾਈ ਹੋਏ ਸਹਾਏ ਸਭ ਥਾਈ ਹੋਏ ਸਹਾਏ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਿਮਰਿਏ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਿਮਰਿਏ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। असां कीर्तन नाहियूं करें केतरी भुलां के बेअदबी गलती थी वेंदियूं पर संगतन परमात्मा बख्शण वाले पंहिंजे दासन जी खिम्या कजो। वाहिगुरू जी का खालसा वाहिगुरू जी की फतेह। सतनाम वाहिगुरू। मेरी माए 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 आनंद भया मेरी माए सतगुरु मैं पाया गुर पाया सहज सिद्धि मन वजिया वाधारिया राग रतन परवार हरिया सबद गावण आया गुरमत गावो हरि केरा मन जिनी वसाया कह नानक नत हो सतगुरु मैं पाया तेरे मन मेरे अधो सदा हर नाले नाल रघु मन मेरे दुख सब विसारना अंगीकार करे तेरा कार्य सब सवारना नागला समरथ स्वामी सुखो मनो विसारे कहे नानक मन मेरे सदा हर नाले साचे साहिबा धनानी घर तेरे तेरे सब कुछ है जिस दे सो पावे दास वसला तेरी नाम वसावे नाम जिन के मन वसया आजे समझ गनेरे अह नानक सच्चे साहिब ज्ञाना ही घर तेरे सच्चा नाम मेरा आधारो सच नाम आधार मेरा जिन भूखा सब गवाया शाम सुमन आय वसया जिन इच्छा सब जाया सदा कुर्बान गीता गुरवेण तो दुनिया ही वरियाया कहे नानक सुनो संतो सबद रो प्यारो साचा नाम मेरा आधारो आजे पंच सबद तु घर सुवागे घर सुवागे सबद वाजे कल्ला जित घर दारिया पंचदूत दुदवसनी थे काल कंटक मारिया गुर करम पाया तुझन को से नाम हर के लागे कहे नानक तस्त होवा तुझ कर अनंद वाजे अनंत सुनो अदवानियो सगल मनोरथ पूरे पार ब्रह्म प्रभु पाया उठे सगल सोए दुख रोग संताप उतरे सुनी सच्ची वाणी संत साजन भय सर से पूरे गुर ते जानी गीत कहते पोत सतगुर अमर पूरे नाने गुर चरण लागे वाजे अनंद तूरे पौन गुरु वाणी पिता माता द्रत महत दिवस राज धाय धाया खेले सगल जगत चंगियाइया बुरिहाइया वाजे धर्म दूर करनी आपो अपनी खेलड़े के दूर जिनी नाम दिया गए मस्कत गाल नानक ते मुख उजले केटी छुटी नाल जिनी नाम आया है मस्कत गाल नानक ते मुख उजले छुट्टी नाल वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी
ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ ਫਤਿਹ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ ਫਤਿਹ। ਬੋਲੇ ਸੋ ਨਿਹਾਲ। ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ। ਠਾकुर तुम पय अरदास, जियो पिंड सब तेरी रात। तुम मात पिता हम बारिक तेरे, तुम्हारी कृपा मैं सुख गने